सखर हाउस पीपी अगवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी शिकागो जे शहीदन के सुर्ख सलाम पेश कंदे चयो आहे त शिकागो जे मज़दूरनि पंहिंजी रत सां तारीख़ रक़म कई। इन्हनि शहीद मज़दूरनि खे हर साल 1 मई ते पाकिस्तान समेत दुनिया में भेटा पेश कई वञे थी। 1 मई खे सरकारी तौर लेबर डे तौर मल्हायो वेंदो आहे। 1886 में शिकागो जे मज़दूरनि पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो त सरमाएदार तबिके खेनि रत सां वेझारे शिकागो जे रस्तनि खे ॻाढ़ो करे छॾियो। अॼु ॻाढ़ो रंग मज़दूर जी सुञाणप बणियल आहे। यौम मई जे सिलसिले में मज़दूरनि खे ॾिनल पैगाम में सैयद ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त मज़दूर अल्लाह जो दोस्त आहे, जॾहिं त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा पिणु फरमायो आहे त मज़दूर खे पोरे जी रक़म उन जो पघर ख़ुश्क थियण खां अॻु ॾिनी वञे। हुर्रियत मुल्क जी मईशत जे मज़बूती ऐं मईशत जे फीथे खे हलाइण में अहम किरदार अदा करे थो। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवण हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मज़दूरनि खे सदन जो जाइज़ मक़ाम ऐं हक़ ॾियारण में वॾो किरदार आहे। बानीअ पाकिस्तान पीपल्स पार्टी शेख ज़ुल्फ़कार अली भुट्टो मज़दूरनि खे रिहायशी कॉलोनियुनि समेत रोज़गार ऐं जाइज़ मक़ाम ॾिनो, जंहिं ते पीपी अॼु बि क़ाइमु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे मज़दूरनि लाइ मज़दूर कार्ड ॾिना, जंहिंसां पोरियत पंहिंजे ख़ानदान जो मुफ़्त इलाज ऐं राशन ख़रीद करे सघे थो। पीपी चेयरमैन हमेशह मज़दूरनि जी भलाई लाइ केतिरा ई प्रोग्राम शुरू कया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।